सिंध समेत समूरी दुनिया में अॼु मज़दूरनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पोरियत अॼु जे ॾिहाड़े ते बि पोरियो कंदे नज़र अची रहिया आहिनि, जॾहिं त पोरियतनि खे हिन ॾिहाड़े ते छुटी हुजणु खपे हा। हुकूमत तरफ़ां जेको आहे त अॼोके ॾींहं जी जेकी आहे त मज़दूरी हिननि खे घर वेठे ॾिनी वञे हा। पर बदकिस्मती सां अॼु बि गढ़ी असन ऐं भरपासे में असांखे जेके पोरियत आहिनि उहे मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखनि था, उहे जेके आहे त कमु कंदे नज़र आया। अॼोके ॾींहं ते 1886 ईस्वी में अमरीकन रियासत शिकागो शहर में जॾहिं मज़दूरनि पंहिंजे हक़नि लाइ एहतिजाजी तहरीक शुरू कई त उतां जे सरमाएदारनि जेके आहे त मज़दूरनि ते सिधियूं गोलियूं वहायूं, उन्हनि खे जेको आहे त रत सां रंगीन कयो वियो। अॼु जे जदीद इस्तेसाली दौर में बि मज़दूरनि जो जेको इस्तेसाल आहे उहो जारी आहे। जेतोणीकि मज़दूरनि जे रत ऐं सत सां जेको आहे त हिन काइनात जेको आहे त इर्तिका जूं मंज़िलूं तय कयूं आहिनि, पर बदकिस्मती सां जेको आहे त मज़दूरनि खे अॼु ॾींहं ताईं पंहिंजा हक़ न मिली सघिया आहिनि। गढ़ी असन जे मज़दूरनि में छा इन बाबति को ॼाण आहे त संदन जेको आहे त अॼोको ॾींहुं जेको मल्हायो पियो वञे उन ॾींहं ते छा थियो, या जेके आहे त गढ़ी असन जे पोरियतनि खे पंहिंजा हक़ या उजूरो जेको आहे त उहो उन्हनि खे मिली रहियो आहे। इन बाबति अचो त हितां जे मुख़्तलिफ़ तबक़े सां वाॻियल जेके पोरियत आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उहे वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। अॼु 1 मई आहे जेको आहे त मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, इन हवाले सां तव्हांखे मालूम आहे? असांखे कुझु ख़बर न आहे। असां ग़रीब माण्हू, असां रोज़ 500 खणी राति जो मड़ी सफ़र गुज़र कंदा आहियूं। असां अॼु न कमायूं राति छा खायूं, असांखे इहो ख़बर ई न आहे अॼु छा ॾींहुं आहे छा। असां ग़रीब माण्हू आहियूं, 500 तारीख़ असां खणूं था, केतिरो महांगाई आहे, असां पुॼी नथा सघूं। हाणे सुभाणे ईद आहे, असां कुझु हाणे कमायूं, कुझु राति खाऊं, कुझु वरी सुभाणे गुज़ारो कयूं। सुबुह वरी कमु न थींदो, छो जो ईद आहे चवनि था ईअं, त असां पंहिंजो कुझु कमायूं त कुझु कयूं न। ईअं असांजो गुज़ारो नथो थिए, महांगाई घणो आहे, 500 रुपया खणूं था, 500 में छा मिले थो। हाणे पाण ॾिसो त असांजो हालियत इहो आहे, ग़रीब आहियूं असां। मज़दूरनि जे लाइ जेके फंड ईंदा आहिनि इहे तव्हांखे मिलंदा आहिनि? कार्ड तव्हांखे मिलियो आहे? न कुझु न मिलियो असांखे, न कार्ड मिलियो, न फंड मिलियो, कुझु न मिलियो असांखे। मिलिया त असां हाणे हिन हाल में न थियूं आहे। नियाणियुनि जे लाइ जेके ॾाजा ईंदा आहिनि इहे वग़ैरह? न असांखे कुझु न मिलियो, असांखे हिन टाइम ताईं रुपयो बि न मिलियो। छा मुतालबो कंदो हुकूमत? हुकूमत खे तयार था कुझु ग़रीबनि जे लाइ, मज़दूरनि जे लाइ कुझु वधाए, मज़दूरी वधाए, को फंड बंड को ग़रीबनि जे मथां कार्डनि ते एॾो को वरी फैक्शन करे, मज़दूरनि जो मदद करे। असांजो 500 में छा गुज़ारो थींदो? हाणे 500 कमायूं था, राति ॾींहुं खाऊं था, वरी सुभाणे 500 कमायूं था, 500 में गुज़ारो नथो थिए, महांगाई घणो आहे, मजबूरी जी हालियत सां असां इहो कमु करूं था। सॼो ॾींहुं ते 500 कमाईंदा आहियूं, राति जो खाईंदा आहियूं, वरी ॿिए ॾींहं ते वरी कमाईंदा आहियूं 500। अॼु त छुटी हुजणु खपे हा, हर जाइ ते जेको आहे त इहो ॾिहाड़ो मल्हाइजे पियो। छुटी आहे, तव्हां कीअं कम ते अॼाया? छुटी से असांखे ख़बर न हुई, असां ग़रीब, असांखे छा ख़बर। असां ॾींहं जो कमाईंदा आहियूं, राति जो खाईंदा आहियूं, ॿियो कुझु कोन्हे असांखे। त मज़दूरनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, पोइ बि तव्हांजो हिते वॾो लेबर असांखे कमु कंदे नज़र अचे थो। अॼु त हर जाइ ते जेके आहे मज़दूरनि खे छुटी आहे, तव्हांखे कहिड़ी मजबूरी आहे? असांखे मजबूरी आहे साईं, 400 रुपया असांजी ॾिहाड़ी आहे, 400 रुपया 20 रुपया खंड गिह जो किलो आहे, मजबूरी आहे। न कमायूं असां, सुभाणे ईद कीअं कयूं असां? हुकूमत जे तरफ़ां फंड ईंदा आहिनि, उहे तव्हां मज़दूरनि खे मिलंदा आहिनि? राशन असांखे नथो मिले, राशन नथो मिले असांखे। सियारे में कपिड़ा ईंदा आहिनि, गरम कपिड़ा, नियाणियुनि जे ॾाज वग़ैरह? का शइ नथो अचे साईं, त मज़दूरी करे पंहिंजे बचनि खे लटा वठी ॾियूं था, छा कयूं था, पोइ बि असांजी पूरत नथी थिए। 400 रुपया ॾिहाड़ी आहे। तव्हांखे पंहिंजे यूनियन जे अॻुवाणनि जी ॼाण आहे त यूनियन जो अॻुवाण केरु आहे? न साईं, इहो ख़बर असांखे ॼाण न आहे, केरु आहे ख़बर ई न आहे असांखे। साईं अॼु असांखे तव्हां ॿुधायो आहे त मज़दूरनि जी डे आहे, 20 साल थिया आहिनि असां मज़दूरी कंदे में, हिन वक़्तु ताईं असांखे काश मिलियो ई न आहे, अजूरो असांखे न मिलियो आहे। हाणे अॼु असां जेकॾहिं मोकल कयूं त सुभाणे असांजा बच्चा ईद कीअं कंदा? महांगाई जी उरूज आहे, असां छा कयूं? हिन वक़्तु कोई हुकूमत असांजो सार संभार नथो हले, ऐं असांजो फंड अचे थो त उहे असांजा जेके आहिनि त अॻुवान आहिनि उहे खाई वञनि था। असां मज़दूरनि ताईं काश मिले ई नथो, असां छा कयूं? ऐं अजूरो असांजो घटि आहे, तमामु घटि आहे। तव्हां ॾिसो न, अॻु में जेकॾहिं हज़रत अली साईं जा कौल आहिनि त चवनि जेको जेतिरो सोन जो रक़म हुजे मज़दूर जो अजूरो ओतिरो ई हुजे, ऐं उनजे बावजूद बि असांजो छा अजूरो आहे? असां दरदिका खाऊं था पिया। हिन वक़्तु न मथियों जेको स्कीम आयल आहे उन्हनि में उन जो मज़दूरनि जो जेको आहे त मालो ठहियलु आहे, बिल्कुलु उहो मालो असांजो खाइजी वियो। काफ़ी असांजा स्कीम आहिनि उहे सभु खाइजी विया आहिनि, असांखे काश मिले ई नथो। असां ईद हिन ईद ते कयूं छा? बच्चन के कपड़ा वठी ॾियूं या ईद खारायूं, छा खारायूं? न असां 1 मई मज़दूरनि जो ॾिहाड़ो आहे, असांखे का बि ख़बर न आहे। हिन महांगाई जे दौर में पिसजूं पिया, असां जेके मज़दूरनि जे लाइ फंड अचे थो उहे बि मथियां हड़प करे था वञनि। असां बि कुझु नथो मिले, असां कमाए गोॾा घसी वियासीं, पर ईदनि जे ॾिहाड़े ते बि वॾनि ॾिहाड़नि ते बि असां घर वेठा न आहियूं। असांजो पूरत ई नथो थिए, असांजा ॿार बच्चा सभु ईद ई नथा करे सघनि, अहिड़ो महांगो अची वियो आहे। असां को मथो में जेको फंड अचे थो, जेके वॾा आहिनि उहे सभु खाई था वञनि। हिन वक़्तु ग़रीब अवाम एतिरी परेशान थी चुकी आहे, मज़दूर माण्हू मज़दूरी मिलनि कोन थियूं। सफ़ा थोरी ॾियारियूं आहिनि, लेपनि ते बुहनि ते सिरदगारी ते किथे बि वञ, तारीख़ूं कोन्हनि। 100, 150, 200, 300 रुपया जेके बि ओॾो फंडिंग जेकी बि अचे थी, अॻवान असांजा
असां ताईं न पहुचाईंदा। बराए महिरबानी हुकूमत खे इहो ई अपील आहे त असां ताईं सामान पहुचाए वञे, राशन पाण ख़ुदि उन्हनि जी इंचारी खे वठनि, हर शइ करनि। असां इहो ई चवंदासीं मज़दूरनि जी वधि में वधि ख़्यालु करें, मज़दूरनि जी भारत हुजे उन्हनि खे। मुंहिंजी 64 साल उमिरि आहे। हिन महिल ताईं का शइ बि असांखे न मिली आहे, न मज़दूरी कार्ड मिलियो आहे, न को ॿियो फंड मिलियो आहे। हे बूट अचनि था, हे शइ अचे थी, का बि उहो पाण नानी वेड़ो करे पाण खाइनि था। असां हिन टाइम ताईं असांखे हिकु रुपयो बि न मिलियो आहे, न रुपयो मिलियो आहे, न को नंढड़ा ॿार आहिनि, असां उनखे पढ़ाए बि न सघिया आहियूं हिन महिल ताईं। उहे बि ईअं फज़ूल ईअं बसि वेठा आहिनि घर में। असांखे जेको आहे त मज़दूरी सॼो ॾींहुं कयूं था, पोइ बि जेको आहे त मज़दूरी वधाए नथा। असांखे हिकिड़े ॾींहं जी बि तकलीफ़ छॾनि नथा त अॼु हज जो ॾींहुं आहे, पोइ बि असांजे मथां जेको आहे त सख़्ती आहे, कमु कयूं था पोइ बि मज़दूरी वधाए नथा। हुकूमत खे असांजी गुज़ारिश आहे त मज़दूरी असांजी वधाए। सुभाणे ईद जो ॾींहुं आहे, असां अॼु हज जो ॾींहुं कमु कयूं था, छो जे करे त सुभाणे ईद जो ॾींहुं असां पंहिंजो ख़र्चु कढंदासीं, पोइ बि असां हज जे ॾींहुं मज़दूरी कयूं था। मज़दूर माण्हू आहियूं, तक़रीबन असांखे 45 साल उमिरि गुज़री चुकी आहे हिन मिल जी। असां सेठनि खे बि चई बीठा आहियूं, सदर खे चई बीठा आहियूं, असांखे का शइ नथी मिले। जेको बि ॾाजो अचे थो, जेको बि हिसाबु किताबु अचे थो, को सदर खाधी वेठा आहिनि, हमीद ऐं तालिबान। जीअं असां चऊं था असांखे को कार्ड ठाराए, को मज़दूरी कार्ड ठाराए थो, असांजी जॾहिं पोइ पेंशन ठहे उहो चऊं था 10,000 ॾियो, 15,000 ॾियो, असां कार्ड ठाराए ॾियूं। असां ग़रीब माण्हू किथां वञूं? उले पए 100 रुपयो तारीख़ 100 रुपयो अटो वठूं या हिनखे कार्डनि जा पैसा ॾियूं। महिरबानी करे असां अपील कयूं था त महिरबानी करे असांखे कार्ड बि ठाराए ॾियनि ऐं असां जेको बि मथां जेको फंड अचे थो असांजो हक़ु आहे, असांखे हक़ु ॾिए। असांजा यूनियन जा अॻुवान आहिनि, कादिर बख़्श बुरड़ो, साईं जेको आहे इब्राहिम बुरड़ो, अब्दुल हमीद बुरड़ो सिया आहिनि। साईं जेको आहे त असांखे चयूं त तव्हांखे कार्ड मिलंदा, उन जा मज़दूरी कार्ड जा असांजे मज़दूरनि जी फोर्स साइंस थी वई आहे। कंहिंजी 50 कंहिंजी 50 आहे, कंहिंजी 60 आहे, कंहिंजी 80 आहे। उन्हनि खे दिलासा ॾिनो अचे तव्हांखे 20,000 ख़र्चु ईंदो, 30,000 ख़र्चु ईंदो। साईं उन 20,000 ख़र्चु ग़रीबनि ॾिनो आहे। अड़ताईं लाइ कार्ड लाइ नाकाफ़ी आहे। चयूं तव्हांखे सेठनि जी सही मिलंदी, सेठनि सही ॾिनी, अड़ताईं कार्ड कंहिंखे न मिलियो। असांखे चयूं तव्हांजे लाइ जेको तव्हांजा ॿार वेठा आहिनि, न्याणी ॿार वेठा आहिनि, जवान थियल आहिनि, उनजे लाइ तव्हांखे मिलंदो आहे 50,000 मिलंदो, 60,000 मिलंदो, ₹1,00,000 मिलंदो। असांखे त उहो मिलियो न आहे कंहिंखे। ग़रीब हर मज़दूर पुटे थो, रोए थो। साईं कादिर बख़्श चए थो मां अॼु तव्हांखे ॾींदुमि, सुभाणे ॾींदुमि। उन जे लाइ असांखे दिलासा ॾेई करे मथां तव्हांजे लाइ ₹5,00,000 एडवांस ॾींदा, मथां कंपनी ॾींदी तव्हांखे, यूनियन जा असां अॻुवान तव्हांखे वठी ॾींदासीं। अड़ताईं साईं असांखे रुपयो ई न आहे मिलियो। ग़रीब हर अवाम चए थी असांखे ग़रीब पैसा मिलनि नथा। हर मज़दूर फिरंदो अचे थो, कंहिं महिल केॾे वञे थो, कंहिं महिल कहिड़े ॾे वञे थो। जब जेका टई बि आहिनि, ट्रेननि खे वञनि था, कोई ईअं इतला ॾींदा सुभाणे मिलंदो, अॼु मिलंदो, अड़ताईं कंहिंखे कार्ड मौजूदु हक़ु आहे। असांजो हक़ु खाईंदो आहे। तालिबान आहे कंडराणी जेको आहे त इब्राहिम नालो अथसि, त तालिबान बि कोठींदा अथसि। ॿियो अब्दुल हमीद बुरड़ो, कादिर बख़्श बुरड़ो, असांजा हक़ खाईंदा वञनि। असांखे का शइ न मिली आहे, न को असांखे कार्ड मिलियो आहे, न को वीचार मिलियो आहे, न को पघार मिले थी, न छा। जंहिंखे वठी ॾियनि था उनजो अधु बि पाण झलनि था पिया, अधु उनखे ॾियनि था पघार। बाक़ी जंहिंखे मिलिया आहिनि उनखां पैसा वठी 10,000 15,000 20,000 हिकु माण्हू खां दिलासा ॾेई आख़िरकार उनखे ठही कोन मिलनि था पिया। इहो असां चिप करे वेठा आहियूं, ग़रीब आहियूं। असां भुटे दौर खां वठी मज़दूर आहियूं, अॼु जा न आहियूं, पुराणा मज़दूर आहियूं। असांजो हक़ु आहे, असांखे मिलणु खपे। नाज़रीन, घड़ी असां भरपासे जे पोरे तबिके जा वीचार ॿुधा ऐं गॾोगॾु इहो बि ॾिठो त जॾहिं मज़दूरनि खां असां सुवाल कयोसीं त उन्हनि खे जेको आहे त 1 मई जे ॾींहुं बाबति या संदन ॾिहाड़ो मल्हाइण बाबति को ॼाण आहे त उन्हनि जेके आहे त उनखां जेके आहे त अणॼाणाई ज़ाहिर कई आहे। ऐं खे इहो ॿुधाईंदो हलां त हिते मज़दूरनि पंहिंजे दर्दनि जा जेके आहे त दास्तान खोले छॾिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त जेके मज़दूरनि जे यूनियन जा अॻुवान या उहिदेदार आहिनि उहे जेके आहे त हिननि जे लाइ आयल फंड मां कखपति मां करोड़पति बणिजी विया आहिनि। पर मज़दूरनि जी जेका आम मज़दूर जेको आहे उनजी हालति अॼु ॾींहं ताईं न बदिली सघी आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मज़दूर खे संदसि जेको आहे त पघर सुकण खां पहिरियां ई खेसि उजूरो ॾिनो वञे तां त उनजा जेके आहे त थक लही पवनि। पर हिते जेके आहे त पोरियतनि सां ज़ुल्म थींदा रहनि था, कीस थींदा रहनि था। 400 खां 500 रुपया ॾिहाड़ी जेको आहे त उन्हनि खे ॾिनो पियो वञे। महांगाई जे दौर जे हिसाब सां जेको आहे त 500 रुपया ॾिहाड़ी कुझु बि कोन्हे। उनजा जेके आहे त इख़राजात इन मां पूरा नथा थी सघनि। मज़दूरनि जो इहो बि चवणु आहे त जेको जंहिं ॾींहुं उहे कमाइनि था त उन ॾींहुं जेको आहे त खाइनि था, जंहिं ॾींहुं जेकॾहिं हे कमु नथा करनि त उन ॾींहुं हिननि जो जेको आहे त घर जो चुल्हो जेको आहे त नथो ॿरे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके हुकूमती इदारा आहिनि उहे नोटिस वठनि, जेके आम मज़दूर आहे उन्हनि ताईं जेको आहे त पहुच खे यकीनी बणाइनि ऐं जेको आहे त उजूरो उन्हनि जो वधायो वञे। जेका घटि उजूरत वारी जेको आहे 25,000 जेको आहे त उनजो उजूरो मुक़ररु कयो वञे तां त जेको आहे त उन्हनि जो चङी तरह जेको आहे त गुज़ारो थी सघे। सो जाते हैं फुटपाथ पे अखबार बिछा कर, मज़दूर कभी नींद की गोली नहीं खाती। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।